नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त असीं सिंधड़ी का खबर ॾींदा हलूं त IG सिंध जी हिदायतन ते पुलिस ऐं आवाम विच में राब्ते खे वधाइण ऐं सिंध पुलिस खे समाजी कमन में अगभरी थियण लाइ DSP सिंधड़ी पारां गॾिजाणी कोठाई वई। हिन सिलसिले में वधीक तफ़सील ॾिसूं था सिंधड़ी में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर असद शर जी रिपोर्ट में। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं DSP ऑफिस सिंधड़ीअ में, जिते DSP सब डिवीज़न सिंधड़ी दिलदार सुमरो साहब मौजूदु आहे। IG सिंध कलीम इमाम जे इन हिदायतुनि खां पोइ त सिंध पुलिस जी पुलिसिंग ऐं अवामी राब्ते जेको आहे सो उन में वेझड़ कीअं कई वञे, इन सिलसिले में अॼु सिंधड़ी प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां हिकिड़ी गॾिजाणी थी आहे। उन में इहो ई मैसेज कन्वे कयो वियो आहे त अवाम जूं जेके पुलिस जो जेको कमकार आहे या पुलिस जी जेका ज़िम्मेवारी आहे, उन खां हटी करे अवाम जो ऐं पुलिस जे विच में राब्तो कीअं वधायो वञे ऐं जेके ॿिया सोशल कम आहिनि पुलिस जेको आहे सो तालीम जे हवाले सां कुझु ॾींहं अॻु में हिते जेको आहे सो हिकिड़ी रैलीअ जो बि इनकाद कयो वियो जेको कॉलेज सिंधड़ीअ जे हवाले सां उहा बि थी हुई। उन में जेको आहे सो DSP सिंधड़ी मौजूदु हो। उन खां पोइ जेके ॿिया रोड हादसा थियनि था जिते जेको आहे सो एम्बुलेंस जी जेका सर्विस तमामु घटि आहे, उन बावजूदि पुलिस पंहिंजे मोबाइलुनि में जेको आहे सो उहे ज़ख़्मी ऐं इहे खणी थी वञे, इन हवाले सां बि जेको आहे सो अॼु मुशावरत थी आहे। इन सॼे मामले ते असां DSP सिंधड़ीअ सां ॻाल्हाईंदासीं त हुननि जो आईंदे लाइ कहिड़ी हिकमत अमली आहे। बसि तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं, इन कावशूं आहिनि तव्हांजूं। अॼु तव्हां सां गॾिजाणी जो मक़सदु इहो थियो त जेके असांजो पहिरीं पॉइंट असांजी इहा ई आहे त जेके रोड हादसा थियनि था उनजे लाइ असांखे छा करणु खपे। उते असांजो प्रोग्राम इहो आहे असांजो त मेल ते असांखे एम्बुलेंस हुजनि, जीअं 7 तरफ़ त आहिनि, जामशोरे खां वठी 7 ताईं एम्बुलेंस मिलंदियूं 24 कलाक ऐं 24 ऑक्सीजन वग़ैरह ते मिलंदो आहे जेको मरीज़ खे आसानी तरीक़े सां अस्पताल पहुचाईंदा आहिनि। पहिरीं पॉइंट असांजी इहा ई आहे। सेकेंड पॉइंट इहा आहे त असांखे तालीम जो ज़ोर ॾियणो आहे। स्कूलनि में ॿारनि जे माउ पीउ खे इहो चवणो आहे त पंहिंजे औलाद खे पढ़ायो ऐं साफ़ु सुथिरो इलाइक़ो पढ़ायो त अॻिते हली असांजो छोकिरो डॉक्टर थिए, इंजीनियर थिए। इहे रहंदियूं। 3 पॉइंट इहा आहे त असां जेके ग़रीब माण्हू तेज़ती माण्हू पढ़नि पिया था या जेके असांजे पाड़े में रहनि था उनखे अहिड़ो असां सोशल माण्हू असां पंहिंजी मीटिंग थी तव्हां सां गॾु कयूं त अहिड़े नमूने सां कयूं जेके ग़रीबनि जी असां मदद कयूं त अॻिते हली साईं कमु थींदे। इंशाअल्लाह ताला इहे 3 पॉइंट असांजो इवेंट हलंदो रहियो त 2-3 महीननि खां पोइ असांखे अॻिते वधाईंदासीं। केतिरी इहा दूर अंदेशी आहे त तव्हां जेको आहे सो उन हवाले सां केतिरी तब्दीली जेको आहे सो सिंध पुलिस में आणे सघो था, सिंधड़ी सब डिवीज़न जे पुलिस में अवाम जे राब्ते ऐं उन जी वेझड़ जे लाइ तव्हां कहिड़ो कोशिशूं कंदव ऐं उन में तव्हांखे केतिरी उमेदु नज़र? पहिरीं असांखे पाण मेंटेनेंस करणु खपंदो। पहिरीं असांखे माण्हुनि जी दिलियूं वठणियूं पवंदियूं। पब्लिक जो माण्हू जेको असां मां बेज़ार आहे, नफ़रत कंदो आहे, उन्हनि जी असांखे मुतमन करणो पवंदो। उन सां असांखे वेझड़ाई करणी पवंदी। कंहिंजे मार्फत तव्हांजे मार्फत असीं उन सां मेल मिलाप कंदासीं। उनजा ॾुखड़ा सुखड़ा जेके मसाइला असांखे उनखे सुहिणे नमूने सां ॿुधंदासीं बग़ैर लालच जे, त पोइ असां सां वेझड़ाई बि थींदी ऐं माण्हू असां सां वेझड़ाई बि रिलेशन कंदा। ऐं असांजो IG साहब, DI साहब, मीरपुर SSP साहब मीरपुर जिन जी कावशुनि सां इहा आहे त माण्हुनि खे वेझो आणियो ऐं माण्हुनि में जेको ख़ौफ़ हरास आहे उहो ख़तमु थी वञे ऐं उन में जेकी परेशानियूं वग़ैरह आहिनि सोशल वर्क खे कमु कयो जेके तव्हांखे दुआऊं मिलनि ऐं तव्हांखे सवाबु मिले ऐं तव्हांजी ड्यूटी जे लाइ बि कोई बि त अवाम में जेको पुलिस जो जेको ख़ौफ़ आहे उहो ख़तमु कयो वञे। अवामी न्यूज़ असद शर सिंधड़ी।